इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी में टाइकोंडो मार्शल आर्ट जे येलो बेल्ट प्रमोशन तक़रीब जो इत्माम कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि कराटे ऐं टाइकोंडो जा माहिराना गुर ॾेखारे हाज़रीन खां ख़ूब दाद हासिल कई। तक़रीब दौरान नियाणियुनि पारां सेल्फ डिफेंस जूं शानदार टेक्निक्स पेश कयूं वियूं, जॾहिं त महिनती शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे संदनि कारकर्दगीअ जे एतिराफ़ तौरु येलो बेल्ट सां नवाज़ियो वियो। इन तक़रीब में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे वालिदेन समेत सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि जे उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जो चवणु हो त असां लाइ अॼु इंतिहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छो त तंग नज़र समाज जे बावजूदु असां जूं नियाणियूं टाइकोंडो जहिड़ियूं मार्शल आर्ट में अॻिते वधी रहियूं आहिनि। तक़रीब में शरीक सिंध यूनिवर्सिटी जे शोबे सोशल साइंस जे डीन नानक राम ऐं ॿियनि महिमाननि जो चवणु हो त मार्शल आर्ट जहिड़ियूं सरगर्मियूं शागिर्दनि में नज़्मो ज़ब्त एतमाद ऐं ख़ुदि एतमादी पैदा कनि थियूं। टाइकोंडो मार्शल आर्ट शागिर्दनि लाइ न सिर्फ़ु सेल्फ डिफेंस पर हिकु सेहतमंद ऐं मुस्बत सरगर्मी पिणु आहे, जेका खेनि जिस्मानी तौरु ज़हनी तौरु मज़बूत बणाए थी। तक़रीब जे पुॼाणी ते वालिदेन ऐं उस्तादनि अहिड़ियुनि सरगर्मियुनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे चयो त नियाणियुनि खे हर मैदान में अॻिते आणणु वक़्त जी अहम ज़रूरत बणिजी चुको आहे।